अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? उम्मीद था कयूं तव्हां बिल्कुल ठीक ठाक हूंदा, शाद हूंदा, आबाद हूंदा। दोस्तों, अवां प्यारनि महबूब माण्हुनि जो हमेशा साथ रहियो आहे दोस्ती जे सफ़र में, मोहब्बतुनि जे सफ़र में ऐं दिलियनि ते रक़्स कंदड़ हिन सोशल मीडिया जे सफ़र में। सोशल मीडिया फेसबुक वसीले ऐं मुंहिंजी पंहिंजी ID राजा रुस्तम पालारी जे नाले सां, जंहिं ते अवां मुंहिंजा 2 प्रोग्राम ॿुधंदा आहियो, प्रीत पचारू ऐं जबल मथे झूपड़ा। उनखां सवाइ सिंधी आवाज़ ऐं रेडियो जे हिन पेज तां हफ़्तेवार प्रोग्राम दिलि जूं ॻाल्हियूं, रेडियो नेटवर्क फेसबुक नगर पार्कर जे हिन पेज तां प्रोग्राम रात तन्हाई ऐं तुंहिंजूं यादूं, ऐं रेडियो नेटवर्क झोल जे नेटवर्क तां प्रोग्राम यादूं विसरंदियूं कोन, जंहिंखे सोशल मीडिया वसीले अवां सभई दोस्त ॿुधो था ऐं पंहिंजी मोहबत भरी मोट ॾियो था। इन खां सवाइ ख़मीस जे ॾींहुं रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां मंझंदि 2 बजे खां 3 बजे ताईं मक़बूल प्रोग्राम सुगंध में बाबा सजणनि जो भरपूर साथ रहंदो आहे। सोशल मीडिया ते हिकु क़दम वधाईंदे अव्हां खे ॿुधाईंदो हलां त यूट्यूब ते मुंहिंजे पंहिंजे नाले यानी राजा रुस्तम पालारी जे नाले सां हिकु चैनल खोलियो आहे, जंहिंमें पिणु अवां सभिनी सजण जे साथ जी ज़रूरत आहे। उन चैनल जी लिंक हिन पोस्ट ते मौजूदु आहे। उन लिंक में वञी चैनल राजा रुस्तम पालारी सब्सक्राइब कंदा त जीअं रेडियो हैदराबाद ते थींदड़ मुंहिंजा प्रोग्राम ऐं मुंहिंजी ID सिंधी आवाज़ रेडियो फेसबुक नगर पार्कर रेडियो नेटवर्क झोल उते थींदड़ सभई प्रोग्राम अवां मुंहिंजे हिन चैनल ते ॿुधी सघो। उन खां सवाइ ख़ूबसूरत यादूं ऐं शाइरी जूं पिणु वीडियो तव्हां ॾिसी ऐं डाउनलोड करे सघो था। का बि शाइरी, का बि यादि व्हाट्सअप स्टेटस या टिकटॉक जी बहितरीनु ऑडियो ऐं वीडियो लाइ मुंहिंजो राब्ता नंबर आहे 0301 35 11 762 0301 35 11 762 ऐं मुंहिंजो व्हाट्सअप नंबर आहे 0336 58 934। इन ई नंबर ते अवां राब्तो करे सघो था का बि रिकॉर्डिंग करण लाइ। महिरबानी। अवां जी चाहतुनि, मोहबतुनि ऐं प्यार जो तलबगार राजा रुस्तम पालारी हैदराबाद।